मां अॼु जी पंहिंजी व्लॉग पार्टी में हिन माण्हू खे शामिलु कयो आहे जेको पंहिंजो तारुफ़ पाण कराईंदो। यकीनन तारुफ़ मुख़्तलिफ़ क़िस्म जा थींदा आहिनि, पर जॾहिं माण्हू पाण पंहिंजो तारुफ़ कराए थो पंहिंजो हलूं था भाउ ॾे पुछूं था त व्लॉग पार्टी में गेस्ट जी हैसियत सां शामिलु आहे छा थो ॿुधाए। आवाज़ तारुफ़ छा जो करायां तारुफ़ कराए चुको आहियां। कैमरा जे अॻियां अॼु वॾनि जी बोलती बंदि थी वेंदी आहे। भाउ जी बोलती ॾिसो बंदि थी थिए या जारी थी थिए। ख़ासि ॻाल्हि आहे कोन दावत जी अरेंजमेंट आहे कि पुछण में तारुफ़ मां पंहिंजो कराए चुको आहियां। लोकेशन हैदराबाद क्लब या हैदराबाद प्रेस क्लब। हैदराबाद क्लब में मौजूद आहे जेको नियाज़ स्टेडियम जे पासे में आहे। हुते मौजूद आहियूं। टीम सां गॾु काफ़ी महिमान पहुची चुका आहिनि। इंतज़ार इहो आहे त केॾीमहिल प्रोग्राम शुरू थो थिए। बुख लॻी आहे। तव्हांजी इंफॉर्मेशन जे लाइ अर्ज़ु आहे हिते मानी जो खाधे पीते जो को बि खुशबू अचे पई खुशबू अचे पई। चाहे कैमरा पाण खे गॾु नथो ॾेखारे मां वेझो थी आहियां त तूं वेझो थी बिल्कुलु असां ॿई ॼणा नज़र अचूं पिया। व्लॉग पार्टी अञा जारी आहे। मां आज़म बोज़दार खे रिक्वेस्ट कयां थो तूं मोबाइल खे पकड़े ऐं घटि में घटि ॿियनि माण्हुनि खे बि ॾेखारे सॼो मंज़र ॾेखारे। कैमरा है माइक आज़म के साथ मौजूद हैं। इसके साथ मेरी बहुत सी खूबसूरत यादें वापस था। जी हाँ, मैं इसे बहुत ज़्यादा प्यार करता हूँ और सबके सामने इसको कहता हूँ आई लव यू टू ब्रदर। थैंक यू माय एल्डर ब्रदर सिकंदर भाई। लोग खतरनाक लगे तो कैमरा ला चाचा कर साईं जो सीधो पे तो भरणो पर बाकी रहे साल जिंदाबाद नजर नथा दिलदारी नथा करे यार तो बोले चकी भी आई ना जो है ना इंतजार में मुझे इंतजार इलाही घबराइण पिया लॻो। सीन याद अचे तो आई लव यू हाँ ठीक तो वो चाहिए जो आई लव यू नारो वाले चवे व्लॉग पार्टी जिंदाबाद। कैमरा में व्लॉग पार्टी जिंदाबाद बाबा। सिकंदर बोज़दार जिंदाबाद। हुकुमगर पंहिंजी व्लॉग पार्टी पंहिंजे इख़्तिताम ते पहुचण वारी आहे। राति जा 11 थियण वारा आहिनि। व्लॉग पार्टी जिंदाबाद। व्लॉग पार्टी जिंदाबाद। नागरिकपण ॿाहिरि निकिता आहिनि न पंहिंजी व्लॉग पार्टी ख़तमु थियण वारी आहे। पंहिंजे इख़्तिताम ते पहुचण वारी आहे न। नारा लॻी चुका आहिनि। हलूं पिया न हलो मां ॿाहिरि वॾो कजे